नवाबशाह जी PMU अस्पताल जे डॉक्टरनि जी मुबैना बेध्यानी सबब नींगरी फौत थी वई। फोती नींगरीअ जे वालिद मीर गुल ख़ासखेली बारडीअ जो लाश हथनि में खणी प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मीर गुल चयो त हू तबियत ख़राब थियण सबब धीअ खे PMU जे ट्रामा सेंटर खणी वियो। हुन चयो त डॉक्टरनि पारां नियाणी खे चेक करण बदिरां रोलाईंदा रहिया ऐं उन दौरान बारडी फौत थी वई। संदसि चवणु हो त डॉक्टरनि जी लापरवाही सबब संदसि नियाणी फौत थी आहे। साईं नंढड़ी अस्पताल खणी वियोसि इलाज तकरीबन 2 कलाक पहिरियां। हाँ उते खणी वियुसि जवाब ॾिनो। कहिड़ी अस्पताल में? नवाबशाह सिविल अस्पताल में। वॾी अस्पताल में? जी साईं। हाँ जवाब ॾिनो चई असां इलाज कोन था कयूं नंढड़नि ॿारनि जो। हाँ इन करे छोकिरी गुज़ारे वई। जेसीं ते हुन अस्पताल तक वियुसि ओसीं ते गुज़ारे वई। मीर गुल ख़ासखेली वसवारनि खां मुतालबो कयो त फर्ज़नि में कोताही कंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।